रहीम। अस्सलाम वालेकुम। सभिनी खे रोज़नि जी नमाज़नि जी ईद जी मुबारक हुजे। खुदा ताला तव्हांजी इबादत रोज़नि खे क़बूल फरमाए। जीअं त तव्हांखे ख़बर आहे, इन मर्ज़ कोरोना जे करे 2-2.5 सालनि खां असांजी मुलाक़ात न थी सघी आहे, लेकिन अॼु तव्हां सभिनी खे हिते ॾिसी करे मूंखे तमामु ख़ुशी थी आहे। तव्हां सभिनी खे पंहिंजे हिफ़्ज़ ओ अमान में रखे। मां तव्हांखे इहो बि ॿुधाइणु चाहियां था, कोरोना घटिजी वई आहे, ख़तमु न थी आहे। हिकु वक़्तु मलेरिया जे करे लखे माण्हू फौत थी विया। मलेरिया जो मर्ज़ अहिड़ो हो जंहिंजे करे इलाही माण्हू लखे माण्हू मरी विया, लेकिन तो मलेरिया जो इलाज दवा इजाद थी ऐं खुदा ताला माण्हुनि जी ज़िंदगी बचाई। मलेरिया अॼु ताईं बि आहे, अञा बि थिए थी, लेकिन उन सां माण्हू ख़ौफ़ नथा थियनि, छो जो उन जी दवा निकिरी आई आहे। इन ई साॻे तरीक़े सां जीअं अॼु ताईं मलेरिया आहे, ख़तमु न थी आहे, साॻे तरीक़े सां कोरोना बि रहंदी, ख़तमु न थींदी, लेकिन खुदा जी वॾी महिरबानी आहे जो कोरोना जो इलाज दवा इजाद थी आहे। तंहिंजे करे तव्हां अगरि इहो सम्झो था कोरोना ख़तमु थी वई, कोरोना बि ख़तमु न थियणी, जीअं मलेरिया अञा ताईं हले पई, कोरोना बि रहंदी, लेकिन उन जो इलाज निकिरी आयो। तंहिंजे करे अञा बि तव्हांखे हिफ़ाज़त करणी पवंदी, छो जो अञा ताईं रिसर्च हले पियो कोरोना जी दवाउनि ते। तव्हां पंहिंजो ख़्यालु कयो। खुदा तव्हांखे पंहिंजे इंतज़ाम कंदो। तव्हांखे यादि हूंदो अञा महांगाई आई न हुई। 4-5 सालनि खां मां जमायत खे, पंहिंजे वास्तेदार दोस्तनि खे ॿुधाईंदो आहियो, प्यारु कंदो आहियो कि बाबा महांगाई एतिरी पई अचे जो तव्हांजी सोच खां ॿाहिरि आहे। अॼु ॾिसो उहो महांगाई आसमान ते आहे, तूं सोचे ई नथो सघे। लेकिन इंशाअल्लाह ताला खुदा तव्हां सभिनी खे तौफ़ीक़ अता फरमाईंदो, इन महांगाई में बि ॿाहिरि निकिरी वेंदो। अॻिते जो वक़्तु अचे थो, उन वक़्त जे लाइ तव्हांखे ज़हनी तरीक़े सां तयारु थियणु खपे। पंहिंजे ॿारनि खे चङी तालीम ॾियारण जी कोशिशि कयो ऐं ॿारनि ते नज़र रखो, चङी सोहबत में उथनि वेहनि। अगर तव्हांजा ॿार चङी सोहबत में उथंदा, चङी सोहबत में रहंदा, उन्हनि जी बि कामयाबी आहे ऐं तव्हां सभिनी जी कामयाबी इन में आहे जो ॿारनि जी सोहबत चङी हुजे।
खुदा ताला तव्हांजे नंढनि खे नेक ऐं सही राह ते हलाए हुजूर पाक जे सदके में हमेशा ज़िक्र कयो जॾहिं बि वांदा वेठा आहियो चाहे 5 मिंट रहंदा आहियो अधु कलाक रहंदा आहियो गुरु शरीफ़ जो ज़िक्र कयो दरगाह जे लाइ मुसलमाननि जे लाइ जिते बि मुसलमान रहे थो फ़िलहाल तकलीफ़ में थो रहे मुसलमाननि जे लाइ पाकिस्तान जे लाइ हमेशा दुआ कयो छो जो हे मुल्क आहे असां सभिनी जी इज़त आहे ऐं हमेशा ज़िक्र में नमाज़ में पाकिस्तान जी फ़ौज जे लाइ बि दुआ कयो छो जो हे फ़ौज आहे असां सभिनी जी इज़त आहे चाहे ज़लज़लो हुजे ॿोॾ हुजे फ़ौज थी अचे बॉर्डरनि ते फ़ौज आहे जो असांजी हिफ़ाज़त पई करे दहशतगर्दी खे ख़तमु करण वारी इहा फ़ौज हुई जंहिंजे करे अॼु असां आराम सां ॿाहिरि घुमी फिरी सघूं था न त हिकिड़ो वक़्तु जो ॿाहिरि निकिरणु तमामु ॾुखियो हमेशा तव्हां दुआ कंदा कयो ऐं इहो ज़हन में हुजे हे दरगाह हमेशा फ़ौज सां रही आहे चाहे ग़म हुजे ख़ुशी हुजे सर्दी हुजे गर्मी हुजे हमेशा दरगाह फ़ौज जी मदद कई आहे ऐं उन ई रस्ते ते असां सभिनी खे हलिणो आहे खुदा ताला तव्हां सभिनी खे इज़त में रोज़ी में बरकत अल्लाह के